सांगड़ में चइनि ॾींहनि खां सरापा एहतिजाज बणियल जुणेजा बिरादरी जे माण्हुनि पारां लाशनि जी तदफ़ीन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चइनि ॾींहनि खां मुसलसल जारी रहंदड़ एहतिजाज में मुख़्तलिफ़ अॻवान शरीक थिया। अॼु सुबुह नामियारो शाइर महर डिबाई ऐं ॿिया पिण पुख़्ता सियासी समाजी अॻवाननि पिण शिरकत कई, जॾहिं त वारसनि पारां लाशनि जी तदफ़ीन जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं ते सांगड़ जे सियासी समाजी अॻवाननि चयो आहे त अॼु असीं हाराए विया आहियूं, अॼु इंसानियत पंहिंजो केस हाराए वई आहे। अना खटे वई, इंसानियत हारजी वई, मुर्दा हारजी विया। मुर्दा छा वेठो हारजी विया, ॻाल्हि ख़तम थी वई। अमीर माण्हू खटे विया, ग़रीब माण्हू हारजी विया, उम्मीदवार खटे विया, वोटर हारजी विया। छा चओ हींअर एफआईआर थी वेंदियूं, भला थी वञनि। औरतुनि ते तशदुद थिए थो, उन्हनि खे गोलियूं लॻनि थियूं, माण्हू मरनि था, बाक़ी बचो छा? छा बचो आहे? का इंसानियत आहे? सांगड़ जो कहिड़ो तारुफ़ वियो आहे मथे? तव्हां किलो फतह कयो त रिज़ल्ट हीअ मुरीद कोन हुआ। पिसा पघारे मुरीदनि तमामु घणी मदद कई, ॿिया शहर जा माण्हू उन्हनि तमामु घणी कई। एॾो शहर बंदि लॻो पियो आहे, साफ़ियुनि तमामु घणी में कवरेज कई। तव्हां जंहिं टाइम ते राति जो ॾिसो को न को लाइव वेठो आहे, त छा था करे सघूं पाण ग़रीब? मज़लूमनि सां पहिरें ॾींहं खां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासूं ऐं असीं हिकिड़ी शइ महसूसु करियूं था, असीं हुननि जो दर्द महसूसु करियूं था। असीं मासूम नियाणियुनि जूं 27 जी राति जेके कीहूं हुयूं, जेके अर्श अज़ीम ते वञी वियूं पे, उहे असां ॿुधियूं पे। इन करे असां हिन दर्द जे मंज़र में सांगड़ हमेशह करबला जो ॾेख ॾिनो आहे, पर इहो यादि रखनि हुकुमरान त सांगड़ मां जेको इनकलाब उथियो आहे उन हाकमनि जा तख़्ता ऊंधा करे छॾिया आहिनि। सांगड़ 1942 में ॾिठो, सांगड़ 1977 में ॾिठो, सांगड़ जेको आहे सो 2025 में ॾिसे पियो त सांगड़ में मुसलसल जेको आहे सो क़त्लेआम, शहर में माण्हू मारिया वञनि, गुरूं आम आहिनि, लुटमार आम आहे। हीउ वाक़ियो बि जेको आहे सो आउं सम्झां थो उनजो हिकिड़ो तसलसल आहे ऐं हिकिड़े भोतार खे इहो हिकिड़ो मैसेज ॾिनो पियो वञे। राति असांखे 2:30 बजे इंतिज़ामिया ॻाल्हायो पियो, असां कमेटी सां हिननि सां गॾु हुआसीं, वारिसनि सां। असांखे चयो पियो बाबा हिकिड़े माण्हू हिकिड़े भोतार खे छॾियो, बाक़ियुनि ते एफआईआर कयो। हाणे हिकिड़े जॾहिं भोतार ते एफआईआर थिए थी, इन्वेस्टिगेशन में तव्हां चओ था त बाबा उहो ई कोन्हे, हुनजो नालो निकिरी सघे हुते, पर हीअ अञा आहे ज़िद आहे। इहा उहा ज़िद आहे त मज़लूम माण्हू, मिसकीन माण्हू जेकॾहिं 4 ॾींहं हिते रोडनि ते लाश रखी पंहिंजूं नियाणियूं विहारे रड़ियूं कंदा रहनि, त हिननि जे चवण ते कंहिं भोतार ते एफआईआर न थींदी। हीअ मैसेज ॾियणु चाहिनि था त हीअ सिंध में रहा हीअ ग़रीब मिसकीन माण्हू असांजे अॻियां इंसान न पर कीड़ा माकोड़ा आहिनि। असां हिननि खे जी खपे थी लताड़ींदा रहूं, त असीं हिननि खे यादि करणु घुरिजे त हीअ सरज़मीन सांगड़ जे में किरियल रत आहे। सांगड़ जी रत जेका आहे उहा कॾहिं बि ज़ाया कोन थींदी ऐं उनजी हुबकार जेका आहे उहो सिंध में पखड़ बि